सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी कराची के हिल पार्क वारे इलाइक़े में खुली कचहरी माण्हुनि पीअण जे साफ़ पानी हद दख़लनि समेत सफ़ाई सुथराई जा जोगा इंतज़ाम न हुजण जे शिकायतुनि जा अंबार लगाए छॾिया। सूबाई वज़ीर पारां मसला हल कराइण जी ख़ातिरी। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि बाद सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह कराची के हिल पार्क वारे इलाइक़े में खुली कचहरी में शरीक थी अवाम जा मसला ॿुधा। खुली कचहरी में इलाइक़े के माण्हुनि जे वॾे अंग शिरकत करे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह आॾो पीअण जे साफ़ पानी हद दख़लनि समेत सफ़ाई सुथराई जा जोगा इंतज़ाम न हुजण जूं शिकायतूं कयूं। इन मौके ते सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह आवाम सां ॻाल्हाईंदे चयो त मसइलनि सां गॾोगॾु पीपल्स पार्टी पारां जारी तरक़ियाती मनसूबनि जी निशानदेही कंदो त खेसि ख़ुशी थींदी। हुन चयो त पार्टी चेयरमैन जी ख़्वाहिश आहे त अवाम जा मसइला संदनि घर जे दरवाज़े ते वञी हल कया वञनि ऐं हीअ खुली कचहरी उन ख़्वाहिश जी कड़ी आहे। हुन चयो त खुली कचहरी में पेश कयल समूरनि मसइलनि खे फौरी तौर ते हल करे अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो। जॾहिं त खुली कचहरी में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सां गॾु सूबाई असेंबली में मुख़ालिफ़ दौर जे अॻवान फिरदौस शमीम नक़वी, PTI MPA बिलावल गफ़ार पिणु मौजूदु हुआ। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।